नवाज़ न्यूज़ में भली कार आऊं या संझा सैयद अल्लाह से हेडलाइंस तरफ। पढ़ई खाते पाकिस्तानी सफ़ीर असद मजीद ते दबाव वारनि ख़बरुनि खे बेबुनियाद करार ॾेई छॾियो। पढ़ई तर्जुमान आसिम इफ्तिखार जो चवणु आहे त क़ौमी सलामती कमेटी जी पधिराई वाज़े आहे। असद मजीद ते दबाव वारियूं ख़बरूं बेबुनियाद आहिनि। अमेरिकी सफ़ारतकार खे क़ौमी सलामती कमेटी जे फ़ैसिले मुताबिक़ एहतजाजी ख़त माणियो वियो आहे। कमेटी जी गॾिजाणी में पढ़ई साज़िश जो को सबूत न मिलियो। साज़िशी जहिड़ियूं ख़बरूं असांजे सफ़ारतकारनि खे मुतासिर कनि थियूं। भारत सिंध तास मुआहिदे जी उबतड़ कदमनि खां पासो करे पाकिस्तान करतारपुर बाबति भारतीय प्रोपेगेंडा खे सख़्ती सां रद्द करे थो। सिंध हुकूमत फौरीअ जी उजरत घटि में घटि 25,000 रुपया मुक़ररु कई। महांगाई जो तूफ़ान बरपा आहे। फौरियतुनि लाइ गुज़ारो करणु ॾुखियो आहे। 25,000 रुपया पघार मुक़ररु करण ते फैक्ट्री मालिक सुप्रीम कोर्ट हलिया विया। घटि में घटि उजरत 25,000 मुक़ररु करण ते सनअतकारनि मुख़ालफ़त कई। मुंहिंजे वज़ीर आज़म खे तजवीज़ आहे त उजरत घटि में घटि 25,000 रुपया कई वञे। सिंध में बचत बाज़ारूं लॻाइण जो सिलसिलो शुरू कयो आहे। मेहर वाक़े जे मुतासिर ख़ानदाननि जो अज़ालो कयो वेंदो। बाहि मुतासिर में 36 कलाकनि अंदरि इमदादी चेक विरहाया विया। सिंध में बिजली जी लोड शेडिंग जारी आहे। ख़ातिरी कराई वई आहे त लाइन लाइसेंस वारनि इलाइक़नि खां सवाइ लोड शेडिंग न कई वेंदी। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जी प्रेस कॉन्फ्रेंस। वज़ीर आज़म शहबाज शरीफ वक्त सिर कदम न खणण ते मुल्क में बिजली जी बदतरीन लोड शेडिंग जो ज़िम्मेवार PTI हुकूमत खे करार ॾेई छॾियो। शहबाज शरीफ जो चवणु आहे त मुल्क में मौजूदा लोड शेडिंग PTI जी हुकूमत सबबु आहे, जंहिंखे दुरुस्त करे रहिया आहियूं। तहरीक इंसाफ़ जी हुकूमत न वक़्त ते ॿारनि ख़रीद कयो ऐं न ई पावर प्लांट्स जी मरम्मत कराई। नवाज़ शरीफ हुकूमत 5 सालनि में बदतरीन बिजली जी लोड शेडिंग जो ख़ात्मो आंदो हो। कराची में गुम थी वियल नारी दुआ ज़हरा लाहौर में मिली वई। लाहौर पुलिस नारी की बाज़ियाबी जो इतला ॾेई छॾियो। कराची पुलिस भी तस्दीक करे छॾी। पुलिस मूजिब दुआ ज़हरा लाहौर में निकाह करे छॾियो आहे। दुआ जंहिं छोकिरे सां निकाह कयो आहे उन जो ताल्लुक़ भी लाहौर सां आहे। दुआ जो निकाहनामो हासिल कयो वियो आहे। DIG ऑपरेशंस डॉक्टर आबिद खान मूजिब दुआ ज़हरा जे मिलण जी ख़बरुनि में का भी सदाकत नाहे। दुआ ज़हरा जी बाज़ियाबी खां पोइ ई असल हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं।